अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु तमाम बेहतरीन मौसम थी वई आहे गाजीकाड़ ऐं आसपास जे इलाइक़नि जी। हीअ अवां पाण ॾिसी सघो था। हींअर अंधारी खां पोइ हींअर बरसाति जी जेके कणकण आहे उहा जारी सारी आहे ऐं तेज़ हवा सां गॾु जेका कणकण आहे उहा बि हले थी पई ऐं तमामु VIP ऐं वणंदड़ मौसम थी वई आहे, तमामु ज़बरदस्त। सो अव्हांखे मां नज़ारा ॾेखारे रहियो आहियां। हीअ जेका गजगोड़ आहे उहा बि आसमान ते हले थी पई ऐं तेज़ हवा पिणु हले थी पई। सो हींअर अव्हांखे मां नज़ारे ॾेखारे रहियो आहियां। हीअ ॾिसो मौसम तमामु VIP थी वई आहे ऐं वणंदड़ मौसम थी वई आहे, दिलि वटां मौसम थी वई आहे, तमामु ज़बरदस्त मौसम आहे ऐं असां हींअर इंजॉय करे रहिया आहियूं मौसम गाजीपाड़ जी। काफ़ी ॾींहंनि खां वठी लगातार गर्मी हुई ऐं उनखां पोइ काल्ह बि अंधारी आई, बरसाति न पई। हालांकि गजगोड़ कल्ह बि हुई, झुड़ बि हुयो, पर टारो करे वियो। अॼु वरी ॿीहर अंधारी आई, अंधारी 10-15 मिंट हली, तंहिंखां पोइ वरी ककर चढ़ी आया। ककरनि खां पोइ हींअर बरसाति जेका हले थी पई कणकण उहा जारी आहे, हींअर थोरी थोरी हले थी पई ऐं हवा बि तमामु घणी आहे। हींअर हवा बि तेज़ आहे, स्लो थी वञे, वरी स्पीड वठे थी। इहो लगातार अधु कलाकु मुनो कलाकु थी वियो आहे, इहो कणकण बि हले थी ऐं उन सां गॾोगॾु बरसाति सां गॾु हवा पिणु हले थी पई। ऐं हीअ अव्हां छोलियूं पाण ॾिसी सघो था। हीअ हिकिड़ो तलाउ आहे, तलाउ में ॾिसो त केॾी छोलियूं हीअ हणे थो पियो, तलाउ पाणी जेको आहे छोलियूं हणे थो ऐं तेज़ हवा जे करे इहो जेके आहिनि किनारनि सां पाणी पियो टकराए थो पियो ऐं ख़ूबसूरत नज़ारो आहे, मंज़र तव्हां दोस्तनि सां शेयर कयां थो पियो। खिमड़ियूं बि आसमान में हींअर हलनि थी पियूं जारी आहिनि। VIP मौसम, हीअ सरसब्ज़ हरियाली जो बि अव्हांखे नज़ारो करायां, वणनि जो अव्हांखे नज़ारो करायां दोस्तनि खे। हीअ सरसब्ज़ हरियाली VIP मौसम आहे, ॻोठ जी मौसम आहे, ॻोठ जो माहौल आहे, तमामु ज़बरदस्त माशाअल्लाह, ज़बरदस्त वणंदड़ मौसम आहे। तलाउ आहे, तलाउ सां जेको पाणी टकराए रहियो आहे किनारनि सां, इहो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत ऐं वणंदड़ मंज़र आहे ऐं जेको ॾिसण वटां आहे तमामु ज़बरदस्त प्यारी मौसम आहे। खां वठी घुट वारी मौसम हुई असां वटि ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम सां बरसाति बि पई आहे, कणकण पई आहे, मौसम तमामु VIP थी वई आहे, थधिड़ी हवा ऐं हवा हींअर हले थी पई थधिड़ी, तमामु VIP मौसम थी वई आहे माशाअल्लाह। मालिक साईं जा लख करम आहिनि, लख एहसान आहिनि। साई सवल जो बि मां दोस्तनि खे नज़ारो कराईंदो हलां हिन सां गॾु। हीअ वण ॾिसो तेज़ हवा ते लुॾी रहिया आहिनि, झूमी रहिया आहिनि। हीअ ककर ॾिसो तमामु VIP मौसम थी वई आहे, तमामु ज़बरदस्त वणंदड़ मौसम आहे, प्यारी मौसम, वणंदड़ मौसम, प्यारी मौसम माशाअल्लाह, ज़बरदस्त। साई सवल जा नज़ारा मां दोस्तनि सां शेयर कयां मां।